अल्लाह ताला फरमाए तो यौमहुम बारिज़ून ला यख्फा अलल्लाहि मिनहुम शै लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार अल यौम तुजज़ा कुल्लु नफ्सिम बिमा कसबत ला ज़ुल्मल यौम इन्नल्लाह सरीउल हिसाब। फरमाई जंहिं ॾियारे ते मां पधिरो कंदुमि हर शइ खे, हर शइ छा थींदी बाबा? हिते त ड्राड़ तूं हाणे मां तहजुद गुज़ार आहियां, मां हाजी आहियां, मां ज़काती आहियां, मां नमाज़ी आहियां, मां ख़ैर ख़्वाह आहियां, मां कंहिं ते ज़ुल्म न कयो आहे, मां कंहिं ते जबर न कयो आहे, पंहिंजी सफ़ाई बयानु करे थो न। रब जो क़ुरान थो फरमाए यौमहुम बारिज़ून, जंहिं ॾींहं ते पधरा थींदी आहे हर शइ, ला यख्फा अलल्लाहि मिनहुम शै, अल्लाह कंहिं शइ खे बि न लिकाईंदो, हर शइ वाउखी करे। ॿुधो और क़यामत जो ॾिहाड़ो त अजीब आहे नी। हिते त जेकॾहिं माण्हू को माण्हू कामयाबु थी वञे वधि में वधि पाकिस्तान वारनि खे ख़बर पवंदी, हलंदा छॾ पाकिस्तान वारनि खे, भला पूरी दुनिया जे अंदरि जेके बि मुल्क आहिनि उन्हनि खे ख़बर पए वाह फ़लाणो पुटु फ़लाणे जो फ़लाणे मामलात ऐं मसाइल जे अंदरि कामयाबु थींदो। उहो जेके हज़रत आदम खां हज़रत ईसा ताईं माण्हू हुया उन्हनि खे त ख़बर न पवंदी न। क़यामत में हज़रत आदम खां हज़रत ईसा ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्वलीन आख़िरीन जिन्नात इंसान सभिनी जो मैदान जमा हूंदो। उन ॾिहाड़े ते जेको बुछड़ो थींदो उन जहिड़ो को बि बुछड़ो न हूंदो। उन ॾिहाड़े ते जंहिंखे रब इनाम अता फ़रमायो उन जहिड़ो इनाम कंहिंखे कोन अता फ़रमाईंदो। पोइ मुंहिंजा अदा फरमाई ला यख्फा अलल्लाहि मिनहुम शै, न लिकंदी का बि शइ अल्लाह ते उन ॾिहाड़े ते अंदरि। अल्लाह ताला फरमाईंदो लिमनिल मुल्कुल, अॼु ॿुधायो कंहिंजी बादशाही आहे। लिमनिल मुल्कुल यौम, ऐलान कंदो अॼु ॿुधायो कंहिंजी बादशाही आहे। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अल्लाह ताला फरमाईंदो अॼु वाहिदुल क़हार अॼु बादशाही आहे। अल यौम तुजज़ा कुल्लु नफ्सिम बिमा कसबत, अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमाए थो अॼु बदिलो ॾिनो वेंदो हर नफ़्स खे जेको उन कमायो आहे। जेकॾहिं तो चङाई कई त तोखे छा जो चङाई जो बदिलो छा मिलंदो? सिंधी में जेका कहावत आहे, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी नीयत तहिड़ी मुराद। जहिड़ियूं निमाज़ूं पढ़ई, जेको अल्लाह जे इश्क में उथी करे रात जो अकेलाई में पंहिंजे रब खे बाॾाई, अल्लाह जी इबादत कई, अल्लाह जे हुक्मनि खे आॾो कई, तो जेको अमल कयो तोखे उनजो बद बिमा कसबत, माना कमाई जेका उन कमाई कई आहे अॼोके ॾिहाड़े मां उनखे बदिलो उहो ई ॾींदुमि। जेकॾहिं तो भलो अमल कयो आहे त पोइ उनजो अमल छा, उनजो नतीजो छा मिलंदो? अल्लाह, भलाई बि अहिड़ी भलाई मिलंदी जो उन जहिड़ी का भलाई न आहे। साईं भलाई में सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त तोखे जन्नत मिले, उन जन्नत में मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदार मिले, साहबे कराम जो दीदार मिले, अबू बकर जो दीदार मिले, सोणे उमर उस्मान अली जो दीदार मिले, हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन जो दीदार मिले, साहबा जी जमात जो दीदार मिले, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे उनजो दीदार मिले, आदम खां हज़रत ईसा ताईं तमामु अंबिया जो दीदार मिले। इहे त नबीअ थी विया, सालिह थी विया, बुज़ुर्ग थी विया, पर अल्लाह ताला फरमाईंदो मुंहिंजा बाना जॾहिं तूं जन्नत जे अंदरि ईंदे, जॾहिं मुआमलात ऐं मसाइल करे ईंदे, इन अंबिया जी ज़ियारत मां तोखे कराईंदुमि, पर रब मां तोखे पंहिंजी तजली ऐं पंहिंजी ज़ियारत बि कराईंदुमि। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? जन्नत जन्नत आहे न, जंहिंखे मिली ला आइनुन रात वला उदुनुन समियात वला ख़तर अला क़ल्बि बशर, न कंहिंजी अखि ॾिठो आहे, न कंहिंजी कन ॿुधो आहे, न कंहिंजी दिलि उनजो तसवुर करे सघी आहे। अल यौम तुजज़ा कुल्लु नफ्सिम बिमा कसबत, अॼोके ॾिहाड़े ते अंदरि अॼु तुजज़ा कुल्लु नफ्सिम बिमा कसबत, अॼु अल्लाह ताला फरमाए थो बदिलो मिलंदो हर माण्हू खे जेका उन कमाई कई आहे। पर अॻिते साईं फरमाइनि था ला ज़ुल्मल यौम, कंहिं माण्हू ते का बि ज़्यादती न थींदी, कंहिं ते को बि ज़ुल्म न थींदो, हर कंहिं सां आदुल। इन्नल्लाह सरीउल हिसाब, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जल्द हिसाब किताब कयो वेंदो। छा कयो वेंदो बाबा? जल्द हिसाब किताब। उते परेशान थियण खां बहितर इहो आहे त अॻ में माण्हू तयारी करे। उते परेशान थियण खां अॻ में छा करे, इन जो बि बयानु अल्लाह ताला कलाम मुक़द्दस में फरमायो वलौ तरा इदिल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फरजिअना नामल सालिहन इन्ना मूक़िनून। हाणे जे कंहिंखे चओ त भाई निमाज़ ते हल त मुंहुं ख़राबु कंदा, हा मौलवी साहिब फ़लाणा महिमान वेठा आहिनि असां अचूं था तूं हल। पर अल्लाह ताला फरमाए थो क़यामत जे ॾिहाड़े तव्हां जॾहिं ॾिसंदो मुजरिमनि खे, ॾोहारियुनि खे, अल्लाह जे नाफ़रमाननि खे, नाकिसू रुऊसिहिम, उन्हनि जा कंध हेठि झुकियल हूंदा उन्हनि जे रब वटि।
रब्बना अबसरना जने ॾिसंदा ई माहौल पहिरियों त सम्झंदा ई न आहे मुला बाबा ईअं मिड़ी ॼाड़ी था हणनि पोइ जॾहिं अखियुनि सां ईअं ॾिसंदा चवंदा असांजा छा चवंदा क़ुर थो फरमाए रब्बना अबसरना हे असांजा रब सां ॾिठोसीं वसमेना जेको असां ॿुधोसीं उहो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो फरजेना हाणे असांखे मोटाए असां दुनिया में वञी करे अमल करे अचूं हाणे त मोटणु मुश्किल आहे नी जेको तव्हांखे टाइम मिलियो उन टाइम में तव्हां कुझु बि न कयो हाणे तव्हांजो मोटणु फुज़ूल आहे हाणे तव्हांजूं हसरतूं फुज़ूल आहिनि हाणे तव्हांजूं ॻाल्हियूं अजायूं आहिनि अल्लाह तबारक व ताला फरमाईंदो जॾहिं मां तव्हांखे मोकिलियो तॾहिं तव्हांखे क़दुरु न थियो जॾहिं तव्हां क़दुरु ई कंहिं क़िस्म जो न कयो आहे त पोइ तव्हांजे लाइ इहो ई मामिलो आहे ॻाल्हि सम्झ में आई आहे न वला तहसबन अल्लाह साईं दुनिया में अहिड़ा बि माण्हू रहनि था गुनाह कंदे 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 ओ जबलनि जे तरह गुनाह उन्हनि जा अची था वञनि उहो छा सम्झंदा आहिनि अलाह खे भला तव्हांजे असांजे गुनाह जी ख़बर न आहे छा ॾाढे हंधि ॻाल्हायो बाबा अलाह खां का शइ ॻुझी आहे अलाह खे ख़बर न आहे फलाणो फलाणो कमु करे आयो आहे टीरो टीरो कमु करे आयो आहे उहो बि क़ुर में फरमाए वला तहसबन अल्लाह गाफ़िलन अम्मा यामलु ज़ालिमून हरगिज़ इहो गुमान न कयो हरगिज़ इहा ॻाल्हि न सम्झो जो अल्लाह ताला अम्मा उन्हनि शयुनि मां यामलु ज़ालिमून जेको अमल कनि था ज़ालिम ईअं न सम्झो त अल्लाह ताला इन्हनि ज़ालिम ज़ुल्म करे सम्झे थो त बसि अल्लाह खे का ख़बर कान्हे का मुंहिंजी मर्ज़ी आहे फलाणे जी ज़मीन आहे उन मां 2 3 4 जॾहिं बि पंहिंजे हवाले करे ज़ुल्म करे हलियो वेंदुमि अल्लाह खे हर शइ जी ख़बर आहे इन्नमा युअख़िरुहुम अल्लाह ताला फरमाए थो रुॻो मां उनखे मोहलत ॾिनी आहे लियौमिन हिकिड़े ॾींहं जे लाइ तशख़ज़ु फ़ीहिल अबसार हिकिड़े ॾींहं जे लाइ जंहिंमें ॾिसंदव तव्हां जंहिंमें जेको आहे सो टिड़ी वेंदियूं अखियूं उन्हनि जूं क़यामत जे ॾियारे जॾहिं ईंदा न हिते त माना इहो गुमान कंदा अलाह खे का बि ख़बर कान्हे का मां उन्हनि खे डर ॾिनी आहे पोइ क़यामत जे जॾहिं ईंदो त अखियूं उन्हनि जूं टिड़ियल हूंदियूं इहो तॾहिं माण्हू कंदो आहे जॾहिं सख़्ती वारो मामिलो ॾिसंदो असां इहो ख़ासि करे जॾहिं माण्हू नंढड़ा ॿार जॾहिं उस्ताद वटि पढ़ंदा ॾिसंदा हाणे ॿाहिरि बीठो उस्ताद कावड़ में आहे न पोइ हीअं वेठो अखियूं फेराईंदो कॾहिं कंधो फेराईंदो कॾहिं ॻाटो फेराईंदो अखियूं हुन जूं पयूं फिरंदियूं अल्लाह तबारक व ताला फरमाए थो मुहतिईन मुक़निई रुऊसिहिम वाह मुंहिंजा रब तुंहिंजी ज़ात आहे इहे डोड़ंदा ईंदा छा ईंदा बाबा अल्लाह ताला फरमाए थो डोड़ंदा ईंदा उभे ॻाट सां उभे कंध सां डोड़ंदा ईंदा ला यरतदु इलैहिम तरफ़ुम न मोटंदियूं उन्हनि ॾांहुं जेको आहे संदन निगाहूं वाफ़इदतुहुम हवा ऐं न दिलियूं उन्हनि जूं परेशान ऐं उन्हनि जूं दिलियूं जेके आहिनि उहे परेशान हूंदियूं क़यामत जे ॾियारे ख़बर पवंदी त छा आहे जेको हिते क़ुर खे मञे हुनजी मर्ज़ी आहे जेको न मञे ऐं जेको नथो मञे वरी हुनजी ॿी सज़ा जेका ॿुधाई आहे क़ुर उहा कहिड़ी वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा क़ाल रब्बि लिमा हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेको मुंहिंजे हुकुम खां एराज़ करे थो न मुंहिंजे हुकुम जी नाफ़रमानी करे थो मां अल्लाह जे हुकुम खे नथो मञे एराज़ थो करे पोइ क़यामत जे ॾियारे मां हुनखे कीअं उथारींदुमि दुनिया में हुनजी सज़ा छा आहे फ़इन्न लहू मईशतन उनजी रोज़ी उनजे मथां मां तंग कंदुमि पहिरीं सज़ा इहा आहे जेको अल्लाह जे हुकुम खां एराज़ कंदो उनजी पहिरीं सज़ा कहिड़ी आहे बाबा ॾाढियां ॻाल्हायो उनजी रोज़ी उनजे मथां छा कंदुमि तंग कंदुमि फ़इन्न लहू मईशतन ज़ंका वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा अल्लाह ताला फरमाए थो मां क़यामत जे ॾियारे उनखे अंधो करे उथारींदुमि छा करे उथारींदुमि बाबा ॾाढियां ॻाल्हायो सवलो तर्जुमो आहे क़ुर जो सवली ॻाल्हि आहे क़ुर जी सम्झण में बि आसान आहे वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा मां उनखे अंधो करे उथारींदुमि पोइ हाणे उहो छा चवंदो उहो जेको हमरा चवंदो क़ाल रब्बि लिमा हशरतनी आमा मुंहिंजा रब मां त दुनिया में ॾिसंदुमि अॼु मूंखे अंधो करे मुंहिंजो हशर कयो अथई छाजे करे अल्लाह ताला फरमाईंदो क़ाल रब्बि लिमा हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा दुनिया में त मां ॾिसंदुमि क़ाल कज़ालिका अततका आयातुना फनसीतहा अल्लाह ताला फरमाईंदो जॾहिं ईअं ई जॾहिं तो वटि मुंहिंजूं आयतूं आयूं न क़ुर जूं पोइ तो उनखे विसारे छॾियो उनखां मुंहुं मोड़े छॾी वकज़ालिकल यौम तुनसा पोइ तो मुंहिंजे क़ुर खां मुंहुं मोड़ियो आहे अॼु मां रब जेको आहे तोखे इन सज़ा जे अंदरि गिरफ़्तार कयो आहे अॼु मां तोखे अंधो करे उथारियो आहे ताकि दुनिया वारनि खे ख़बर पवे सभिनी खे त जेको अल्लाह जो नाफ़रमान आहे उनजी सज़ा क़ुर जो त लफ़्ज़ ब लफ़्ज़ आयत ब आयत सूरत ब सूरत ऐं असां वटि क़ुर जो क़दुरु छा आहे हिकिड़ी पोतड़ी वठी बसि क़ुर शरीफ़ हुन में रखंदासीं ॻाल्हि सम्झ में आई आहे न उनजो नंढिड़ो मिसाल ॿुधायूं
कंहिं हिकिड़े अकुलमंद माण्हू दाना माण्हू हुनजो मिसाल ॾिनो आहे। हिकिड़ो हुयो हमरा राति जो थियो, पोइ ॻोठ ऐं जंगल जे अंदरि रहे पियो। उहो वीचारो जीअं जो उथियो त हुनखे लठ हुई ॿाराड़ी जे अंदरि, लाइट हुन वटि हुई जेका टार्च हूंदी आहे न ईअं ॿारण वारी, उहा टार्च हुन वटि हुई, पर हीअ टार्च तकड़ फ़कड़ में खणी न सघियो। ईअं जो निकितो वियो त रस्ते में हिनखे महसूसु थियो त को नांग आहे। हेसि हुन लठियुनि में शुरू थियुसि 10 मिंट 15 मिंट। हाणे वरी मोटी अची जेॾी महिल हीअं जो लाइट खणी करे ॾिठईं, अड़े हे त नोड़ी आहे। छा चईं, हे छा आहे बाबा? ॾाढा ॻाल्हायो, हे छा आहे? अड़े हे त नोड़ी आहे। हाणे मां हिकिड़ो तव्हां खां नंढिड़ो सुवालु कयां, जे हिनखे इहा टार्च पहिरियों हुजे हा ऐं हुनखे हणी ॾिसे हा नोड़ी आहे त पंहिंजो वक़्तु ज़ियान करे हा? ॻाल्हि सम्झ में आई अलाए न? माना टार्च लॻी त हक़ीक़त खुली न। पोइ हिकिड़ी टार्च हुई 30 सिपारनि जी टार्च आहे। पोइ क़िस्मत तुंहिंजी असांजी अदा पढ़ूं या न पढ़ूं न, कॾहिं खोले ॾिसो त सही न क़ुर जे अंदरि लिखियलु छा आहे, अलाह फरमायो छा आहे, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो आहे। त बहरहाल 2 दफ़ा सूर फूकियो वेंदो। हिकिड़ो जॾहिं पहिरीं सूर फूकियो वेंदो हुन में जेका बि रूह वारी शइ उहा छा थी वेंदी बाबा? ॿीहर जॾहिं सूर फूकियो वेंदो त सभु अची करे बीहंदा।